अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। तव्हां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताबु आहे मोहबतुनि जा ॿ नावलेट, सरव ऐं हथ रेखाउनि खां ख़ाली। लेखक महमूद मुग़ल। छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची, सिंध। छापो पहिरियों जनवरी 2015 ईस्वी। ख़ूबसूरत पके जुल्द सां 157 सिफ़नि जो ही किताब, जंहिंजे मोड़ में ख़यालात ऐं हासिलात जे में जकड़ियल हिकु तस्वीर ऐं आख़िर में महमूद मुग़ल जी कंहिं तरफ़ इशारो कंदे हिकु ख़ूबसूरत तस्वीर ऐं संदसि कुझु लिखियल सिटरूं। महमूद मुग़ल सेवण शरीफ़ जी मिटी आहे ऐं दरगाह कलंदर जे ख़ाकरूबनि जे ख़ानदान सां संदसि तालुक़ आहे। लेखक, कंपेयर, ब्रॉडकास्टर ऐं यूनिवर्सिटीअ में पढ़ाईंदड़ हिकु फ़क़ीर पारां उन्हनि सभिनी लाइ तोशाए ख़ासि जन जा सीना ॾुखंदा रहंदा आहिनि। क़िस्त पहिरीं, अर्पना। इल्म ऐं अदब जे जहान में पंहिंजे मुशफ़िक़ ऐं मुरबी शख़्सियतुनि जे नाम। मोहतरम अनवर हालाई साहब, मोहतरम ज़फ़र हसन साहब, मोहतरम तारिक अशरफ साहब, मोहतरम ख़ान मोहम्मद पंवर साहब, मोहतरम निसार हुसैनी साहब, मोहतरमा आपा नज़ीर नाज साहिबा, मोहतरम तारिक आलम अबड़ो साहब, मोहतरम हारून रिंद साहब, मोहतरम मोहम्मद बख्श समेजो साहब ऐं मोहतरम नसीर मिर्ज़ा साहब। उन्हनि मां कंहिंजो बि हिकिड़ो बि थोरो मां नथो लाहे सघां। हिन अरपना में ॻाए ज़रूरु सघां थो। मौलाए कुल जल शानहू उन्हनि खे भाड़ा ॾींदो। आमीन। महमूद मुग़ल। इदारे पारां काछो पब्लिकेशन पारां महमूद मुग़ल जा मोहबतुनि जा ॿ नावलेट, सरव ऐं हथ रेखाउनि खां ख़ाली अव्हां जे हथनि में आहे। सिंधीअ में नावल तमामु घटि लिखिया विया आहिनि। उन्हनि में वरी रुमानवी नावल अञा बि आङुरियुनि ते ॻणण जेतिरा लिखियल आहिनि। महमूद मुग़ल कंहिं बि तारुफ़ जो मुहताज नाहे। हू घण पासाऊं लेखक आहे, जंहिंमें नावल निगार, कहाणीकार, ड्रामा नवीस ऐं कालम निगार जी हैसियत सां सुञातो वञे थो। तव्हां रुमानवी नावलेट पढ़िया हूंदा, पर ही मोहबतनि जा ॿ नावलेट तव्हांखे बिल्कुलु मुनफ़रिद लॻंदा, छो त हिननि नावलेटनि में मौज़ू, ॿोली, टेक्निक ऐं तशबीहुनि जो ख़ूबसूरत इस्तेमालु थियल आहे। किताब अव्हां जे हथनि में आहे। असांखे अव्हां जी राय जो इंतज़ारु रहंदो। मोहबतुनि जा ॿ किस्सा। महमूद मुग़ल। वक़्त जे असफ़ जी वाग कुझु लम्हनि लाइ ॼणु हथनि में अची वई आहे। तेज़ रोड़ंदड़ वक़्त खे पंहिंजे दिलि जे हुज़ूर ऐं हुजत सां मोहम्मद अली माजिद कुझु लम्हनि लाइ मोटाए आयो आहे। 30 साल ॼणु काल गुज़रिया आहिनि। हयाती सदाईं अजीब ई रही आहे। वजूद जे शाख ते गुलनि जे लहराउनि जी का ख़बर ई न आहे। अलाए गुल टिड़िया बि हुआ, अलाए न, अलाए ख़ाली डांडीअ साण ई वक़्त जे हवाउनि ते झूमंदा रहियासीं। अलाए छा यादे माज़ी दिलि न कर, जेकी थियो सो ख़ूब थियो। 80 जे ॾहाके में इल्मी अदबी सरगर्मियूं कमाल हैसियत माणे चुकियूं हुयूं। सिंधी अदबी संगत मुकमिल तरह सां फ़ाल हुई। अदबी गॾिजाणियूं हफ़्तेवार थींदियूं हुयूं ऐं बिना कंहिं मतभेद जे खुली इस्लाह कई वेंदी हुई। तामीरी तनक़ीद जा दर खुलियल हूंदा हुआ। हौसला वधंदा हुआ त सर्जणहारीअ जा खूह निकोर कहाणियुनि, नावलेटनि ऐं शाइरीअ जे पाणीअ जा छलका पिया ॾींदा हुआ, जंहिंजे भरियल सतह हुअण ते अदबी संगत जी कचहरी तजल्ला ॾींदी हुई। ॻाल्हि रुगो अदबी संगत जी न हुई। बहितरीन अदब जी चूंड खे अवाम ताईं पहुचाइण लाइ दामे दरमे सुखने कोशिशि कई वेंदी हुई। जिते मेहरान ऐं सुहिणी पंहिंजनि पदनि ते बीठल हूंदा हुआ, उते नयूं काविशूं बि कदावर थियण जी कोशिशि कंदियूं हुयूं। 1983 ईस्वीअ में अहिड़ो ई हिकिड़ो कमाल मोहतरम अनवर जोखे साहब करे ॾेखारियो। डबल डेमी साइज़ में सिंध जो अजरा नवाण खणी आयो। मौसमनि जे नाले पुठियां उहो टिमाही चूंड जो गुटको सच पच बि उन दौर जी अहम तरीन इशाअतुनि में जाइ वालारे वियो। उन्हारो, सरव, सियारो ऐं बहार जे नालनि सां उहे शुमारा निकिता ऐं छा त दिलि पज़ीराई संदन मुक़दर बणी। उन ज़माने में ज़ाती तौर ते मूं वटि लिखण जो सिलसिलो तेज़ हो। हिकु जुनून हुयो कहाणीकार बणजण जो।
अमली तौर ते मां तक़रीबन हर हफ़्ते हिकु कहाणी सिंधी अदबी संगत जे जाम शोरे शाख में तनक़ीद लाइ पढ़ंदो हुउसि। उन ज़माने जो वॾे में वॾो उत्साह साईं ज़फ़र हसन सैयद ऐं साईं अनवर हालाई साहिबु हुया। ज़फ़र हसन साहिबु सदाईं हिमथायो ऐं क़िबला अनवर हालाई साहिबु शफ़ीक़ पर सख़्तु वालिद जियां इल्मी अदबी परवरिश कई। अदा अनवर जोखियो सरो जे नाले में मवाद जी चूंड करे रहियो हो। कहाणी घुरियाई, अलाए कीअं उहो नावलेट सरजी वियो। तहरीर अर्ज़ु कयमि न तेज़ तरीन हूंदी हुई। टेली नाटकनि लिखण जी आदत पइजी वई हुई। जुनून बर्क़ रफ़्तार हुयो, उन करे 18-19 कलाक सांदहि लिखण का ॻाल्हि न हो। कुझु ॾींहंनि में उहो सभु लिखिजी वियो। लिखणी तवील कहाणी हुई, बणिजी नावलेट वियो, जंहिंखे पंहिंजे सरव शुमारे में अनवर भाउ 133 खां 178 सिफ़े ताईं 46 सिफ़नि में जाइ ॾिनी हुई। किताबु हथों हथु हलंदो हो। नावलेट खे मोट में जेका पज़ीराई मिली उहो सभु ख़तनि जे सूरत में सिंध सियारो में शाया थियो। उहे राया मुंहिंजी हयातीअ जो सरमायो आहिनि। अॼु 30 सालनि गुज़रण खां पोइ बि मुंहिंजे अंदर में उहे तहरीरूं जाइ कयल आहिनि। हिन जोड़ीअ जे महाग में उन्हनि खे जीअं जो तीअं शामिलु करण जी जिसारत करियां थो। साइम सुमरो साहिबु जामशोरे खां लिखियो, हिन भेरे वारे सिंध तमामु सुठो हुयो। हिन भेरे वारो सिंध तमामु सुठो हुयो, ख़ासि तौर मकालनि ऐं मज़मूननि वारो हिसो। बाक़ी ॿियो सभु कुझु बि सुठो हुयो। महमूद मुग़ल जे नावलेट समेत। भाउ ग़ुलाम रज़ा ख़ासकेली लाड़काणे मां राय मोकिली। चौथे रिसाले सरव में नावलेट सर लिखियल महमूद मुग़ल साहिब जन जो पढ़ण वक़्तु महसूसु पिए थियो त ॼण हक़ीक़ी किरदारनि जो रूप हुजे। मूंखे हिकु किरदारु तमामु घणो वणियो जेको हक़ीक़ी आदर्शी हो। जीअं त नावलेट में जुमिला हुआ, कंहिंसां दोस्ती यारी कंदो आहियां त उन सां बिल्कुलु सचो हूंदो आहियां, पर जे उनखे छॾियां त वरी मुड़ी ॾिसंदो बिल्कुलु ई न। हिकु ॻाल्हि हमेशह थींदी आहे, कॾहिं बि कंहिंखे न छॾियो आहे, हर कोई पाण छॾे वेंदो आहे। सरवर नवाज़ बुगियो साहिबु कोटड़ीअ मां यादि फरमायो, कहाणियुनि में महमूद मुग़ल जो नावलेट छा चइजे। जंहिं वक़्तु मूं उहो नावलेट पे पढ़ियो, उन वक़्तु मां बस में सवार हुयुसि, ॻोठु पियो वियुसि। नावलेट बि पढ़ंदो पियो वियुसि ऐं रोअंदो बि वियुसि। ऐं मुंहिंजो उहो रोअणु काफ़ी माण्हुनि ॾिठो हूंदो, छो त मूंखे तजुर्बो आहे त बस में जॾहिं को माण्हू किताबु पढ़ंदो आहे तॾहिं उनखे काफ़ी माण्हू ॾिसंदा आहिनि। कॾहिं दिलि में ख़्यालु पियो आयो त महमूद मुग़ल सां दोस्ती रखणु घुरिजे। कॾहिं सोचियमि पे त ॾिस त वीचारे सां केॾी ट्रेजिडी थी आहे ऐं वरी बि जीए पियो। शाबाश आहे संदसि हिमतुनि खे। कॾहिं सोचियां पियो त धरतीअ ते बि अजीब अजीब क़िस्म जा माण्हू मौजूदु आहिनि। नावलेट में जेका ख़ासि ॻाल्हि हुई उहा हुई रवानी, ऐं ईअं पियो लॻो ॼण त इहो वाक़ियो ताज़ो काल्ह थियो आहे। मां त ईअं चवंदुसि त महमूद मुग़ल सिंध जो वॾो लेखक आहे। उन्हनि दोस्तनि जी राय खां अलावा टंडो अलयार खां मोहतरम फज़ल अहमद बचाणी साहिबु मुफ़सिल अंदाज़ सां तनक़ीद कई, जंहिंखे बि जीअं जो तीअं पेश करणु मुंहिंजो फ़र्ज़ु बणिजे थो। हिन भेरे नावलेट जी शकिल में हिकु बहितरीन ऐं भरपूर शइ पेश कई अथव। उनखे हिकु आला मयार जो अदब पारो चई सघिजे थो। लेखक जी उन जी महारत ऐं कारीगरीअ जो दादु ॾियणो पवंदो, जो हिकु तवील तहरीर जे सिलसिले खे अहिड़ीअ तरह निभायो अथसि जो शुरूअ खां आख़िर ताईं उन जी हसीन जज़्बाती ऐं जमालियाती तसलसल खे किथे बि टुटणु तोड़े मुअतल थियणु न ॾिनो अथसि। न जज़्बात ऐं अहसास जी बर वक़्तु ऐं बरमल इज़हार ऐं उपटार में किथे का ख़ता खाधी अथसि, न किरदारनि जे ज़हनी ऐं अहसासाती सतह में किथे का ऊच नीच जी भुल कई अथसि। अहिड़ी महारत तमामु थोरनि लेखकनि खे नसीबु हूंदी आहे। वाक़ियाती ऐं हादसाती मोड़नि ऐं तब्दीलियुनि जो हिन नावलेट में किथे बि रूनमा न थियण जे बावजूदि वार्ता जी दिलचस्पी शुरूअ खां आख़िर ताईं बरक़रार रहे थी। तोड़े निहायत ख़ूबीअ सां आम इंसानी घरेलू समाजी नफ़्सियाती मामलनि जे हिकु नाज़ुक शऊरी पहलूअ खे हिकु तवील तहरीर में निभाइण बि बेशक हिन लेखक जो कमाल आहे। हाणे कुझु उन्हनि ख़ामियुनि जो ज़िक्र कजे जन सबबि बहितरीन अदब पारो पीस ऑफ लिटरेचर हिकु उम्दो शाहकार मास्टर पीस बणजण खां रहिजी थो वञे। नंबर 1, सॼी तहरीर उर्दू तर्ज़ ऐं असलूब में लिखियलु आहे। जीअं कंहिं सिंधी ॼाणंदड़ उर्दू दान उनखे सऊं सिधो उर्दूअ तां तर्जुमो कयो हुजे, पर पूरी तरह कामयाबु न थियो हुजे। इन लाइ लेखक वटि ज़रूरु को सबबु हूंदो। सिंधी अखरनि जा त हॾ गुॾ भञी उन्हनि खे उर्दू बनायो वियो आहे,
पर घणनि हंधनि ख़ुदि उर्दूअ जा जुमिला ई ग़लति लिखिया विया आहिनि। मिसाल तौरु हिकु हंधि दीदाओ दिल फर्शरा जे बदिरां दीदाए दिल फर्शोरा लिखियो वियो आहे। उहा उर्दू ज़दा सिंधी घणो तक़दुर थी पैदा करे। किरदारनि जा नाला ई ग़ैर सिंधी था लॻनि। केतिरा उर्दूअ जा मुरकब लफ़्ज़ ऐं जुमिला सिंधीअ में अची कुझु अहिड़ा बिगड़िया आहिनि जो न सिंधी था लॻनि न उर्दू। अहिड़ी टेक्निकी ग़लतियुनि सां सॼो नाविल ॿुटियो पियो आहे। नंबर 2, अंग्रेज़ी लफ़्ज़नि जी हेकांदी भरमार मां ज़ाहिर त ईअं थो थिए त लेखक ख़ुदि बि इज़हार बयान जो को ॿियो ज़रियो अख़्तियार करण खां क़ासिर आहे। न त किरदारनि खे घणो तरक़ी याफ़्ता तालीम याफ़्ता ऐं घणो सुधरियल घराणो ॾेखारण लाइ हिते चंद अंग्रेज़ी अखरनि जो हुअण बि काफ़ी हो। जीअं त सॼो ई नावलेट ख़ुदि बयानीअ ते ॿधल आहे, उन करे लेखक जो उहो ऐब घणी क़दुरु लिकी वञे थो, पर ख़ुदि किरदारनि जे इज़हार ऐं बयान में बि एतिरी घणाई अंग्रेज़ी लफ़्ज़नि ऐं जुमिलनि जी के क़दुरु तनफ़ुर जो बाहिस थिए थी। हिकु अंत फस्ट एंड लास्ट दफ़ो हथु थो लाहियां ऐं मथां ई मां टिड़ी उथंदी आहियां जा उहे लिखियल 3 जुमिला ई मुंहिंजनि हिननि मारूज़ात जो दलील पेश करण लाइ काफ़ी थियनि था। नंबर 3, कनंदनि के अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जे वार्तानवीसीअ जे उसूलनि खां ॿाहिरि थियूं ॾिसण में अचनि। मिसाल तौरु नावलेट जी सूरमीअ ते मोहबत एॾी ग़ालिब आहे जो पंहिंजूं दुआऊं बि महबूबा जे हुसूल लाइ वक़ुफ़ करे छॾियूं अथसि ऐं उन करे हू पंहिंजे अमर जी तंदुरुस्तीअ लाइ दुआ घुरण खां बि नाबरी वारे थो छॾे। बेशक हिनखे पंहिंजी माउ सां नफ़रत जो इज़हार करिणो आहे, पर हिन ख़ासि मौक़े ते हिनखे पंहिंजी तालीम याफ़्ता ऐं आज़ादु ख़्याल महबूबा जे नज़रुनि में किरण जो बि अंदेशो धारणो हो। तोड़े संदसि महबूबा संदसि उन जी हक़ीक़त खां अञा बेख़बर हुई त हू माउ खां एॾो बाग़ी ऐं बदज़िन या मुतनफ़िर आहे। खीसे में सिगरेट जो दॿो ऐं माचिस बि अथसि ऐं पाकेट में माचिस बि। हिकु हंधि संदसि प्यारे ऐं राज़दार दोस्त अली हसन जो संदसि महबूबा सां हिक ई पलंग ते लेटी हिनखे हिन लाइ राज़ी करण जी कोशिशि करणु अजीब थो लॻे। उहा ॻाल्हि साॻिए पलंग ते लेटण बदिरां वेहण सां बि थी सघे थी, या ॿिन्हिनि मां हिकिड़ो लेटियल ऐं हिकिड़ो वेठल हुजे हा त बि मुबाह हो। ॿिन्हिनि जो ई लेटी ॻाल्हाइण हिननि खे कुझु ज़्यादा ई आज़ादु ख़्याल ऐं छिड़वाक थो ॾेखारे। उन्हनि कोताहियुनि जे बावजूदि ही नावलेट हिकु भरपूर अदबी ऐं फ़नी हैसियत रखे थो। ख़ासि करे शऊर ऐं जज़्बात जे नफ़्सियाती तांजे पेटे जी इंतिहाई कमालियत ऐं हुनरमंदीअ सां रचना रची वई आहे। हिन वक़्तु ॿियो को बि लेखक महमूद मुग़ल साहिब सां भेटे नथो सघिजे। फज़ल बचाणी साहिब जी राय मुंहिंजी अखियुनि ते हुई, पर संदसि कढियल कुझु ग़लतियूं इशाअत ऐं प्रूफ़नि जे भुल चुक जे करे थियूं हुयूं। उन में नावलेट जे सियाक सबाक जो को बि दख़ल न हुयो। ज़ाती तौर ते फज़ल अहमद बचाणी साहिब जो कयल तबसरो मूंखे बेहदि पसंदि आयो। सोचियो हुअमि कॾहिं किताबी सूरत में सरव छपाए हथों हथु वटसि पेश कंदुसि, पर वाहे हसरत आहे, हयाती खांसि मोकिलाए वई। संदसि फ़र्ज़ंद ऐं पंहिंजे दोस्त शकील अहमद बचाणी मरहूम जे वातां बि संदसि वालिद पारां चयल तारीफ़ी सिटरूं कने पवंदियूं हुयूं। अॼु न शकील आहे न फज़ल साहिबु। मोलाए कुल जलशानहू खेनि बख़्शिशूं इनायत कंदो। मां सॼी उमिरि बचाणी साहिब जे कलम मां निकितल मस जे विखेर लाइ हिन जाइज़े लाइ थोराए रहंदुसि। फज़ल अहमद बचाणी साहिबु सरव में उर्दू अदब लहजे जी ॻाल्हि कई हुई। उहो बि अजीब इतफ़ाक़ थी वियो त मुंहिंजे टेली राइटिंग जी तवील कैरियर में उन नावलेट ते ई मोहतरम मोहम्मद बख़्श समेजो साहिब उर्दूअ में मुंहिंजी पहिरीं लिखियल टेली सीरियल रविश पेश कई हुई। 3 ॾहाका पहिरीं मोहबतूं बि सादियूं सूदियूं हूंदियूं हुयूं। को सोशल मीडिया, को मोबाइल फ़ोन मिलण जो को सऊं सिधो ज़रियो किथां बि लियो पाईंदो नज़र न ईंदो। मोहबतनि लाइ मोहबतनामा ज़रूरी हूंदा हुआ जेको तवील हूंदा हुआ ऐं जन लाइ SMS जी इस्तलाह कंहिं बि कम जी न हुई। दौरे जदीद जे नसलनि खे उहो सभु अजीब लॻी सघे थो। ज़मानो बेहदि तरक़ी करे वियो आहे, पर कॾहिं कॾहिं के ग़ैर तरक़ी याफ़्ता लम्हा बि कमाल हूंदा आहिनि। तक़रीबन 8 सालनि जे वक़फ़े खां पोइ सिंधी इशाअत जे तारीख़ में पहिरीं ख़ातून पब्लिशर ऐं एडिटर ऐं मुंहिंजी वॾी भेण नज़ीरा पा जे मोहबतनि जे महिर सां संदसि इशाअती इदारे नारी पब्लिकेशन मुंहिंजो ॿियो नावलेट हथ रेखाउनि खां ख़ाली छपरायो। सेप्टेंबर 1981 में उहो छपियो
जंहिंजे तारुफ़ में कुझु मां चवां जे सिरे हेठि नज़ीर आपा ही सिटूं लिखियूं। महमूद मुग़ल जो नाविल हथ रेखाउनि खां ख़ाली अव्हां जे रेखाउनि सां भरपूर हथनि में आहे। ही नौजवान कहाणीकार हिकु सगारो कलमकार आहे जंहिंजे कलम वक़्तु गुज़रण सां हयातीअ जे केतिरनि ई कुंडनि पासनि खे निर्वार करे अव्हां साम्हूं पधिरो कयो आहे। महमूद लाइ मशहूरु आहे त हू अंदर जे वर्ताउनि खे कहाणीअ जो जिस्म अता करे लफ़्ज़नि जो लिबास थो पहिराए। उहो बि चयो वेंदो आहे त हिकिड़े नंढड़े ख़्याल खे कमाल ख़ूबीअ सां पढ़ंदड़ ॾे मुंतक़िल करणु महमूद जो ई ख़ासो आहे। हीउ नाविल बि हिकु नंढड़े हादिसे खां बचाव ऐं वरी उन हादिसे जे ज़हूर खां पोइ पंहिंजे वजूद जे रतीअ जी संभाल जी कहाणी आहे। नारी पब्लिकेशन खे उहो फ़ख़्रु रहियो आहे त असां पंहिंजे वितवार अव्हां ताईं चूंड अदब पहुचायो। महमूद मुग़ल जूं बहितरीन कहाणियूं बि अव्हां ताईं असां मजमूए जे रूप में पेश कयूं, जन 1985 ईस्वीअ जे बहितरीन कहाणियुनि जो इनाम हासिलु कयो ऐं हाणे हीउ नाविल बि उन पक सां अव्हां जे हथनि ताईं पहुचायां पई त उहो बि पंहिंजो माॻु ज़रूरु हासिलु कंदो। महमूद जेतिरो सादो सबाजो ऐं खुलियल इंसानु आहे ओतिरो ई खुलियल संदसि कलम जो इज़हार आहे। अव्हां संदसि कलम जी कशिश में छिकिजो, मां अव्हां जी राय जी छिक जी तलबगार रहंदसि। नावलेट जो पेश लफ़्ज़ उस्ताद मोहतरम नसीर मिर्ज़ा साहब 20 जुलाई 1988 ईस्वीअ ते हथ रेखाऊं रूप जे सिरे हेठि इनायत कयो। कंहिं बि लेखक लाइ सभ खां आसान कमु आहे नाविल लिखणु ऐं उन खां बि आसान कमु आहे उनखे स्टार्ट करणु। बसि जा शइ नाविल जे रस्ते जी रुकावट आहे उहे संदसि विंडअप नाविल नज़र वांगुरु हिकु कंपेक्ट शइ आहे। जीअं माखीअ लार जे एंड ताईं उन में मिठाज हूंदो आहे, नाविल बि ईअं हुजणु घुरिजे। क्लोज़िंग ताईं मरबूत ऐं यूनिक ऐं हथ रेखाउनि खां ख़ाली उन जो सुहिणो मिसाल आहे। नाविल में जंहिं कहाणीअ महमूद जे कलम में पनाहूं ॻोल्हियूं आहिनि उन जी ख़ूबसूरत नायका टंडे जाम जी रहंदड़ आहे। टंडो जाम मूंखे ज़रई यूनिवर्सिटीअ ऐं गुलनि वारी नर्सरी फार्म्स जे करे बेहदि पसंदि आहे ऐं महमूद जे हिन नाविल खे पसंदि करण जो पहिरियों अजीब मंतक मूं वटि उहो बि आहे त उन जी हीरोइन टंडे जाम यानी नर्सरी फार्म्स वारे शहर जी रहाकू आहे। इहा त ख़ैर नाविल जी नायका जी ॻाल्हि थी, पर सिंधीअ में केतिरा एतिरा नाविल आहिनि जंहिंजा किरदार नाविल मां निकिरी असांजे हाफ़्ज़े ऐं मिटीअ में महफ़ूज़ आहिनि। वधि में वधि हिकु ऐं बसि। कंहिं चयो आहे शायदि मूं ई चयो आहे त सुठे नाविल जी हिकु वस्फ़ ही बि आहे त उन जा किरदार हमअसर हालतुनि ज़माने ऐं समाज खे डिपिक्ट कनि ऐं उन हद ताईं महमूद जे हिन नाविल जा किरदार छा पिया था कनि, एक्टिंग नो, ओवर एक्टिंग नो, उहे निमाईंदा आहिनि पर माइंड इट उन्हनि वटि एक्शन पार्टी लाइन वारो कोन्हे। उहे रोमांटिक दुनिया जा रहवासी आहिनि। नावल जी रूमानी फ़िज़ा में इंसानी रिश्तनि जूं अजीब अदाऊं ऐं किरदारनि जे गंभीर उदासी हिन नाविल जे नेटवर्क खे उभारियो बीठल आहे। नाविल जी फैब्रिक में नसर हुअण जो ऐं जुमिलनि जी निटिंग जो महमूद जो पंहिंजो अंदाज़ आहे, थोरो अलॻि ऐं घणो वणंदड़। हिन रोमांटिक नाविल में हिकु बामक़सद पॉइंट ऑफ डिपार्चर बि मौजूदु आहे। कहिड़ी? मूं हुनखे पंहिंजी हद तोड़े सम्झी वरितो आहे। अव्हीं बि नाविल ध्यान सां पढ़ो, पंहिंजी पसंदि जी पॉइंट ॻोल्हियो ऐं इंजॉय करियो। ऐं नाविल जे पेश लफ़्ज़ में ख़ाली हथनि जूं ॻाल्हियूं 22 जुलाई 1988 ईस्वीअ ते फ़क़ीर ही लिखियूं हुयूं। अॼु केतिरे ई अरसे खां पोइ वाइदे जो पूराओ पियो कयां, अव्हां सां हुजत पियो कयां, जेको अरसो विच में पियो तंहिं लाइ कहिड़नि लफ़्ज़नि में माज़रत लिखां। हिन नाविल लाइ काफ़ी अरसो पहिरीं पब्लिसिटी थी, पर अलाए कीअं हवाउनि जो रुख मटिजी वियो ऐं अलाए केतिरो पाणी हेखलियुनि पुलियुनि हेठां लंघी वियो। मां पाणी मोटाए नथो सघां, हवाउनि आधार विछड़ी वियल लम्हनि खे वापसि नथो वराए सघां। बसि हुजत जे आसिरे खणी ही नाविलेट अव्हां जन हथनि ताईं पहुचाए रहियो आहियां। हयातीअ में हर हयातीअ में अलाए केतिरियूं स्टेशनूं ईंदियूं आहिनि। असीं पंहिंजे वजूद जी रेल बिना सिग्नल ॾिठे हलाईंदा आहियूं ऐं पोइ कंहिं न कंहिं हादसे जो शिकार थींदा आहियूं। कॾहिं बिल्कुलु ख़तमु थी वेंदा आहियूं ऐं कॾहिं वरी सोच जी हुकूमत पारां ॾिनल इमदाद ज़रिए फाटल चाकनि खे रफ़ू कराईंदा आहियूं। दर्द जूं धारूं ॻोल्हींदा आहियूं, पर जॾहिं हिन सीने में अंगारीअ जो
को न बि इलाजु न हुजे, अंगारीअ जो को बि इलाजु न हुजे, जॾहिं आलिन अखियुनि जी ॻाढ़ाण कंहिं बि छंडे सां न लहे, जॾहिं कोयल जी कूक ऐं दिलि जी सार को बि वरक वराइण लाइ राज़ी न थिए, त असीं हिकदमि पंहिंजनि हथनि ॾे नज़र कंदा आहियूं। उन रुत में असांजे हथ में कंहिंजो बि हथु न हूंदो आहे ऐं यकीननि उहे रेखाउनि खां ख़ाली हूंदा आहिनि। ईंदड़ पननि में मूं उन मौसम जो ई मोह अव्हां जे हथनि में पहुचाइण जी कोशिशि कई आहे। चवंदा आहिनि, उमिरि अज़ीज़ जीअं जीअं गुज़रंदी वेंदी हथनि जूं रेखाऊं तीअं तीअं मटिजंदियूं वेंदियूं आहिनि। उहो साॻियो मसइलो कंहिंजे मिलण ऐं विछड़ण सां बि हलंदो थो रहे। केरु गॾु हुजे त हथ अमीर हूंदा आहिनि, पर जे मोकिलाए वञे त रेखाउनि खां ख़ाली थियण जो अज़ाब को परे नाहे हूंदो। तव्हां बि फ़िक्र कयो, छो त हर रेखा जेका मिटिजे थी सा पहिरीं जहिड़ी त कान थी रही। न मौला पाक मुश्किल कुशा तव्हां जन हथनि खे कॾहिं बि रेखाउनि खां ख़ाली न करे। नावल जी अरपना बि अजीब हुई। उन्हनि जे नाले जेके वापसि वरण में इलाही देरि करे छॾींदा आहिनि। ऐं नावल जी बैक पेज ते तस्वीर साण मूं सिटूं लिखियूं हुयूं, हथ रेखाउनि खां ख़ाली। हिते सरवतुनि महशर बदन जो किसो, जंहिंजे वजूद जे तर्कश में रुगो कुझु अदाउनि ऐं शिकवा तराज़ुनि जा तीर भरियल हुआ। हिकु नरम खू सीम तन जी ॻाल्हि, जंहिंखे उहा ॼाण हुई त मोहबतुनि करण खां पहिरीं नफ़रतुनि सहण जो फ़न सिखणु लाज़िम हूंदो आहे, ऐं हिकु आशिक़ नाशाद दिलमुराद जो ज़िक्र जेको बेवकूफ़ न हूंदे बि मोगो थी वियो। महमूद मुग़ल जे कलम सां उन्हनि सभिनी लाइ तोशाए ख़ासि, जंहिंजे सीननि में अंगर भरियल हूंदा आहिनि। मां अॼु बि उते ई बीठल आहियां। हयातीअ जे पोता मेल ते गौर कयां थो त सुधरण जी ख़्वाहिश न अॻु हुअमि न हाणे। मूं में उहा चङाई रही आहे त वक़्तु मूंखे बदिलाए नाहे सघियो। हादसा, विछोड़ा, दर्द, रंज, रुसामा, मेलाप न पैसे जी चमक हिरखाए सघी आहे ऐं न अदावत जी नावक मोहबतनि ऐं वफ़ा खां हटाए सघी आहे। मां अहिड़ो ई रहियो आहे ऐं पंहिंजे उन्हनि ॿिन्हिनि मोहबत नामनि खे मां ईअं ई नौशाए ख़ासि सम्झां थो, उन्हनि जे लाइ जंहिंजा सीना वाक़ई ॿरंदा ऐं दुखंदा रहंदा आहिनि। पंहिंजे वक़्त में हिकु वॾे अंग में विकिरो थियल हथ रेखाउनि खां ख़ाली ऐं हिकु इशाती सोभ सरव खे पढ़ी ॾिसो। मोहम्मद अली माजिद जे जुनून जी पज़ीराई कंदव त मोहबत पाण अव्हां खे दिलि पज़ीर बणाए छॾींदी। मोहबतुनि जे ॿिनि किसनि खे हथनि में खणो। वक़्तु भली केतिरा बि पासा वराए, मोहबतनि में विछोड़नि, मेलाप ऐं हिजर जो सिको हर दौर में हले थो। सलीम कौसर लिखे थो, कहानी में कई किरदार तो फर्जी भी होते हैं, मोहब्बत में कोई किरदार भी फर्जी नहीं होता। कहानी में कई किरदार जाना मर भी जाते हैं, मोहब्बत अपने किरदारों को कभी मरने नहीं देती। ऐं ईअं ई अहमद ख़ान मदोश बि फरमायो, दोस्त कंहिंखां जुदा ख़ुदा न करे, कंहिंखे ई ग़म अता ख़ुदा न करे, मुंहिंजो सीनू गभा गभा थी पए, तीर तुंहिंजो ख़ता ख़ुदा न करे, रोज़ महशर सवाइ तुंहिंजे बि का बि मूंखां पुछा ख़ुदा न करे। ॿिनि मुख़्तलिफ़ टेक्निक्स सां लिखियल ॿ मोहबतनामा पढ़ो, दर्द जी दूध खे दुखायो ऐं तोशाए ख़ासि जो मज़ो वठो। ऐं सभु मौलाए कुल जल शानहू जे हवाले आयो, जेको निज मोहबत ऐं बाझ आहे ऐं जंहिंखे मोहबतुनि जे सिलसिलनि में दिलियुनि में नियतुनि जी ॼाण हूंदी आहे। हिकिड़े सवाल जो जवाबु ज़रूरु अर्ज़ु रखिणो आहे, जेको हिननि सालनि में हज़ारे भेरा मुंहिंजे मानायतनि पढ़ंदड़ कयो हूंदो त छा उन्हनि में उहो सभु मां आहियां? मुंहिंजी दिलि चवंदी आहे मां मोट में अर्ज़ु कयां, क़िबला उहो सुवालु अवी पाण खां पुछी सघो था। फ़क़ीर अव्हां जे मोहबतनि जो अज़द शाकिर आहे। महमूद मुग़ल, ख़मीस, साल 2015 ईस्वी जो पहिरियों ॾींहुं, ॼामशोरो। सर में उजड़ियल वण जी तस्वीर, उन खां पोइ नाविल जी शुरूआति जेका क़िस्त ॿीअ में थींदी।